यतीम जो खून लुड़ी वियो केॾा वियो तुंहिंजो इंसाफ़। दरिया खान शामिर के इस्तेमाल करण तो चाहे। असांखे पूरो पूरो शक आहे त तूं शाह ज़मान जो मुख़बर आहीं। तसुए के इश्क लगी वयो थई। जमाल जे इश्क में अंधी थी वई थई छोरी। ज़िल्लत जी ज़िंदगी खां इज़्ज़त जो मौत बहितर आहे। जेकॾहिं मूंखे पछताव आहे त सिर्फ़ इन ॻाल्हि जे लाइ जो मूं हुनखे आसान मौत ॾिनो आहे। वो केरु थींदो आहे माण्हुनि जी ज़िंदगी जा फ़ैसिला करण वारो। हू रुॻो दिलदार जो क़ातिल न आहे, मुंहिंजो बि जो ई आहे, मुंहिंजो बि। त छा थियो? शामिर खान असांजो दुश्मन त न आहे, हू असां सां मिलियल आहे। ज़ाहिरीअ में चयो आहे पर नांगनि जा बच्चा नांग हूंदा आहिनि। नांग पटारी में पालियल जोगी जो नांग ज़हरीलो न हूंदो आहे, इहो मां बि ॼाणा। छा बेगम तूं राजदारीअ खे न सम्झी सघंदी आहीं? शामिर खान असांजो दोस्त न आहे, पर असीं हुनखे इस्तेमाल पिया कयूं। त तोखे आख़िर कहिड़ो ख़ौफ़ आहे शमू ऐं शामिर जो? छा बेगम जी असीं शामिर खान खे इस्तेमाल करे रहिया आहियूं तीअं ज़मान बि शमूअ खे ईअं इस्तेमाल कंदो। शमू आलिया जे इश्क में अंधो थियल आहे, अंधो। हिन करे हुनखे इहो शाह ज़मान आलिया जी लालच ॾेई असांजे ख़िलाफ़ इस्तेमाल करे सघे। तोखे इहा ॻाल्हि नहीं नथी अचे? शमू मुंहिंजो भाउ आहे, जेकॾहिं हू अंधो थी वियो न त बि मालिक खे सुञाणींदो। इहा ॻाल्हि वरी बि अलाए तोखे सम्झ में छो नथी अचे? मूं बस कई बाबा, मूं बिल्कुलु कई। तो खटियो, मूं हरायो। तूं कावड़ न कर, तूं मुरकंदे चवणी थी वई। ख़बर हार मञई न? हा बाबा, हार मञी। त पोइ हाणे तव्हां वियो ऐं तव्हां लाइ पंहिंजी हथड़नि सां चाहत वारी चांहि ठाही थी मिंट में। सरदार साईं जी बादशाही जो ख़ैर। घुर्जे भी खैर। वे जावेद। हा जावेद, कीअं अचण थियो आहे? सरदार साईं, मां मिस्किन माण्हू आहियां। तव्हां मुंहिंजे मथां वॾा एहसान कया आहिनि। मां इहे तव्हांजा एहसान करण लाइ कोन सघंदुसि। जेसिताईं जीरो आहियां वॻाईंदुसि ज़रूरु। जावेद, मां इन्हनि रस्मी जुमलनि ॿुधण जो आदी न आहियां। कम जी ॻाल्हि कर। सरदार साईं चवंदा आहिनि त जिथे बाहि ॿरंदी आहे उहा जाइ सड़ंदी आहे। मुंहिंजे अंदर में बाहि पई मरे, जेका शमूअ जे रत सां विसांबी। जावेद, मां खून ख़राबु नथो चाहियां, पर शमूअ जेको कुझु तोसां कयो आहे उहो बि नाक़ाबिल माफ़ी आहे। इन करे मां तोखे रोके बि नथो सघां, पर इंसान खे माफ़ करण बि सुठो अमल आहे। ऐं हा जावेद, कंहिं खून ख़्वार जानवर खे माफ़ करण माना पंहिंजो पाण मौत खे दावत ॾियण जे बराबरि आहे। इहो शमू इंसान न पर जानवर अथई, जानवर। बस सरदार साईं, मूंखे पंहिंजे सवाल जो जवाब मिली वियो। जावेद, हू वॾा ज़ालिम आहिनि, उन्हनि सां तूं अकेलो विड़ी कोन सघंदे। जॾहिं बि पलांद ते वञी त मूंखे ज़रूरु ॿुधाइजां। अदाश मां मञा थो त शमू बगड़ आहे, उहो मूंखां वधीक तव्हांजो ॾोही आहे, पर छा कयां था, जेसी ही हथ शमूअ जी रत सां ॻाढ़ा न कंदुसि न, मुंहिंजे अंदर जी बाहि विसामंदी कोन। भली तूं पंहिंजो अंदरि ठार, मां तोखे रोकियां कोन थो, पर तूं मूंखे रुॻो इतलाह कजां त जीअं मां तुंहिंजी हिफ़ाज़त करे सघां। अॼु खां पोइ तोखे इहो इतलाह आहे। मुंहिंजे जीअण जा सिर्फ़ ॿ मक़सद आहिनि। हिकु,
ही सिर ऐं साह सरदार जे मथां घोरे छॾिया ऐं ॿियो शमूअ जो मौत। ठीक है जावेद, पर तकड़ न कजाए, सोची समझी पोए धमाको कजाए। समझी वियुसि हाशिम। सरदार साईं, हाणे मां हलां थो। ठीक है। बाबल साईं, जावेद अलड़ा किथे मार न खाई वञे। हाशिम, जावेद अलड़ जरूर आहे, ऐं हा, हथियार हलाइण में भी कच्चो आहे। जावेद जे अंदर में जेका बाहि आहे न, उहा तेसि ताईं जावेद खे मरण न ॾींदी जेसीं ताईं हू पंहिंजो प्लान पूरो न कंदो। रस्तो हेॾा न हेॾा आहे। तूं रे केर थींदो आहे मूंखे रस्तो ॾेखारण वारो? हा, रेस रस्तो ॾेखारण सवाब जो कमु आहे। मूंखे तुंहिंजी नसीहत जी ज़रूरत न आहे। ही मुंहिंजो ॻोठु आहे, मुंहिंजे अपनि ॾाॾनि जी जागीर आहे। मुंहिंजी दिलि जेॾां बि चवंदी मां होॾां वेंदुसि। ख़बरदार, जो आईंदा अहिड़ी गुस्ताखी कई थी, नौकर जो पुटां नौकर थी रहो। समझई कोन समझई? समझी वेंदे। रेस छे अमीर खान, कावड़ कुछ घट कर। मञा तो तूं मोतबर आहीं, पर ही ॻोठ मुंहिंजो बि आहे। आईंदा अहिड़ी गुस्ताखी न कंदुसि। पर जेकॾहिं मुंहिंजे ॻोठ जी इज़त ऐं नंगॾा कंहिं मेरी अखि सां निहारियो, उन्हनि जी अखियुनि जा दोॾा कढी बिलोरनि रांदि न कयां त मां बि ख़ुदा बख़्श जो पुटु न आहियां। जमाला, शमीर खान जी रस्ता रोक कई अथई, न जो अंजाम ॾाढो ख़राब थींदई। ठीकु आहे, मां तोखे ॾिसी रहंदुसि। समझई कोन समझई? समझी वेंदे। अजीवे पग बधी मां तोखां इहो न पुछंदुसि त तूं काॾे वियो है, छो वियो है, पर मूंखे ख़बर आहे, मूंखे ख़बर आहे शमू त तूं कहिड़ो अछो मोह करण वियो है। हा हा, मां वियो हुउसि आलिया खे खणण। त पोइ किथे आहे आलिया? शामिर खान जे चवण ते लॻो आहीं?
जेको शाहज़मान का पंहिंजो हक़ नथो वठी सघे वो तोखे आलिया वापस मोटाए ॾींदो। कुछ अकुल कर शमो, जिथे तोखे असीं कम ईंदासीं उते शामिर खान तोखे कम न ईंदो। तव्हां छा कयो मुंहिंजे लाइ? जॾहिं पंहिंजनि कुझु न कयो तॾहिं उन धारियनि ॾांहुं हथ वधायो अथमि। अड़े आलिया जे करे तूं मुंहिंजे मथां गाॾी पियो चाढ़ीं, तोखे शर्म कोन आयो? बहादुर खान, आलिया ऐं मुंहिंजे विच में जेको बि ईंदो सो मुंहिंजो दुश्मन आहे। तुंहिंजो दिमाग़ ख़राब थी वियो आहे। असीं बि चाहियूं था त तोखे आलिया मिले, पर आलिया खे वापसि करण वारो तरीक़ो तुंहिंजो ग़लति आहे। आलिया छेड़े खां सवा कोन मिलंदी बहादुर खान। छेड़ो करणो पवंदो, छो त मुड़ुस त फॾो न त कप जो गुॾो। बेवकूफ़ न थी शमो। आलिया तोखे असांजी मदद खां सवाइ कान मिली सघंदी। तूं शमीर जे चवण ते लॻी पंहिंजनि जो दुश्मन न थी, छो त इहो शमीर खान शाह ज़मान जो भाइटियो आहे। तोखे हू असांजे लाइ इस्तेमाल पियो करे। तूं दुश्मन जे हथ जो रांदीको थी वियो आहे। हू तोसां खेॾ खेॾी रहिया आहिनि। कुछ सोच, कुछ समझदार शमो। आलिया खे वापस करण जे लाइ ॿिया खोड़ तरीक़ा आहिनि। कानून आहे, मुल्क में चङा मठा आहे, ऐं वॾी ॻाल्हि त हाजी सरदार मोहम्मद सालियो बि वेठो आहे। या आलिया को बकरीअ जो बचो न आहे जो शाह ज़मान हुनखे कुही खाई छॾींदो। आलिया तुंहिंजी आहे ऐं तोखे ई मिलंदी, पर कुछ सब्र त कर। शाह ज़मान ते कहिड़ो भरोसो? अरे आलिया तुंहिंजे निकाह में आहे, तुंहिंजी ज़ाल आहे, ऐं निकाह जे मथां ॿियो निकाह नथो पइजी सघे। या आलिया ॾिसजांइ त आलिया शाह ज़मान तोखे दर ते सॾु करे ॾेई वेंदो। तूं रुगो पंहिंजे पराए जी शुनास रख। दुश्मन ऐं दोस्त खे सुञाणण वारी अख रख। हा बहादुर खान, मूंखां ग़लती थी वई यार, मूंखे माफ़ कजांइ। वाकई शमीर खान मूंखे रुगो डटा पियो ॾे। अॻे पोइ मुंहिंजा धणी त तव्हां आहियो। पहले मूंखे आलिया वठी ॾियो। तूं सब्र करे वेही रह, तोखे आलिया ज़रूर मिलंदी। वाइदो तो करे? हा, वाइदो तो कयां। ज़रीना करे त करे छा? पुछां थी त तव्हां भेनरूं मुंहिंजे ॻिची में थियो हथ विझो। जवान जमाण धी जो पाड़े में एतिरो रुलण ठहे कोन थो। कुंवारो ॿार घर में चङो आहे, पहर थी वियो आहे, ससुई घर में न आहे। अव्हां खे को फिकर ई न आहे। चाची, ससी पाड़े में वई आहे। सॼे ॻोठ जूं मायूं हिक ॿिए जे घर अचनि वञनि थियूं। जेकॾहिं ससी वई त कहिड़ो ऐब थी पियो? अदी, चाचीअ खे त रुगो बहानो खपे झेड़े लाइ। तव्हांजे भले जे लाइ थी चवां। तव्हां त वेतर मूं ते थियो आकड़ियूं अचो। पाड़े में वञे त भली वञे, पर मोटण जी त करे न। केॾी देर थी वई आहे, अञा छोकिरी जो मोटण ते अरवाह नथो करे। या सुठी ॻाल्हि न आहे। मां बि उम्र गुज़ारी आहे। आलिया, चाची सही थी चवे। हिकु त ससी ॿुधाए न आहे वई, ॿियो एतिरी देर ताईं घर खां ॿाहिरि। हो अदी, ससुई मूंखे ॿुधाए वई आहे। हू पाड़े वारी अदी जमीला आहे न, उन जे घर वई आहे। इजो अची वई पल्लीअ जी दादली धीअ। केॾां वई हुई ऐं एतिरी देर छो कई अथई? वो अदी एडवांस टेलीकॉम की वारंटी के साथ वीवो एडवांस से 210 लेवल है बॉस। वीवो मोबाइल, टेक कंट्रोल। मां पाड़े में वई हुयसि। ॿुधाए ससी, कंहिंजे घर वई हुई? पाड़े में कंहिंजे घर अधु ॾींहुं गुज़ारे आई आहीं? ओहो वरी छा? जंहिंजे घर वई आहीं उन जो नालो विसरी वियो अथई छा? हो बसरा। छो वई हुई? हो ईअं ई। ऐं इहो हथ में छा अथई? कपड़ा। मेरा कपड़ा आहिनि जमाल जा। जमाल जा कपड़ा? जमाल वरी जमीला जे घर किथां आयो?
न चाची वो जमाल त घिटीअ में मिलियो। हिकिड़े कूड़ खे लिकाइण जे लाइ 1000 कूड़ ॻाल्हाईंदी आहिनि, तॾहिं बि कूड़ पकड़जी पवंदो। ससुई कूड़ छो ॻाल्हाईंदी? अदी मीरा, तूं बि चाची वांगुरु ससुई ते शक पे करी। तू चुप करे वे, घणी वॾड़ी न थी। शक जी ॻाल्हि न आहे। तूं ऐं ससी ॿई कूड़ छो ॻाल्हायो? मां चवांव थी ॿई साफ़ साफ़ सिधी ॻाल्हि ॿुधायो, न त पोइ चाचा हाशिम तव्हां खां पुछंदो। अदी मां सच थी चवां, ओ रस्ते में जमाल मिलियो, चए पियो त मां कपिड़ा तो धोइण वञा। पोइ मूं चयोमांसि त इहो त कमु माइन जो आहे, मर्दनि जो न आहे, ॾे त मां थी तोखे धोई ॾियां। छाजे करे जो हुननि जे घर में का औरत ई कान्हे। असां धोबियाणी न आहियूं जो पराए मर्दनि जा कपिड़ा धोऊं। तू जमीला जे घर नाही वई, सॼो ॾींहुं तू जमाल जे घर हुई। अचे हाशिम, तो लॻी तो तोखे जमाल जे घर थी मोकिलियां। ज़री न करे त करे छा? ये थी तुझी भेड़ का पिरकार। अन्या थी चो त ज़री न झेड़ो थी करे। ज़री न करे त करे छा? रेसन हड़ा वो कहिड़ी ॻाल्हि आहे जेकी तव्हां उतां कदे न करे सघियो? जानू के ॻाल्हियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके पंहिंजे पाण खां बि लिकाइणी पवंदियूं आहिनि। ॾिस, सॼी उमिरि तव्हांजो निमक खाधो अथमि, हुकुम कयो तव्हांजो निमक मल्हाईंदुसि। जानू मां ससुई खां सवा अधूरो आहियां। ॾिस, जसर सिसीअ में साह आहे न, जानू जो अमां सां साथ रहंदो। जे मरीज़ त मयार न कजो। जानू मूंखे तो ते भरोसो आहे, पर मां कमु अहिड़ो करणु थो चाहियां त जीअं कंहिं बनी बशर खे ख़बर न पए। रेस, ससी ॿिलीअ जो बचो न आहे जो खणी ईंदासीं कंहिंखे ख़बर न पवंदी। रेस, ससी हाशिम जी भाइटी आहे। ईअं सम्झो त शींहं जे वात मां शिकार खसणो आहे। जानू मूंखे तो ते भरोसो आहे, पर मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त हाशिम वारनि खे हिन ॻाल्हि जी ख़बर न पए त ससुई कंहिं खईं, केॾांहुं वई ऐं केॾी महिल। दुनिया वारनि खे इहा ख़बर पए त ससुई खे ज़मीन ॻीह वई। ऐं ॿी ॻाल्हि ख़ासि इहा त इन ॻाल्हि जी पापा वारनि खे बि ख़बर न पए। रेस, ईअं कीअं थींदो? मां हेॾी सारी माई खणंदासीं, गोलियूं हलंदियूं, हल्कूं निकिरंदियूं, ख़बर त राजन खे पवंदी। इहो कमु मां पाण कंदुसि, बसि तोखे रुगो हिकिड़ो कमु करणो आहे। हुकुम कयो रेस, जानू जी जान बहादुर आहे। जानू जान ॾींदो पर वैसा न विञाईंदो। तूं हिकिड़ो माण्हू पैदा कर जेको पले जे घर जे पल पल जी रिपोर्ट असांखे ॾे। तूं बसि रुगो इहो कमु कर। बस रेस, इहो त मामूली कमु आहे। मामूली कमु न आहे जानू, वॾो मुश्किल कमु अथई। ऐं उन माण्हू खे बि इहा ख़बर न हुजे त हू ख़बरूं कंहिंखे बि ॾे। मां तोखे हिकिड़ो फोन नंबर ॾींदुसि, उहो मुख़बर उन फोन नंबर ते मूंखे समूरियूं ख़बरूं ॾींदो। रेस, भरोसो कयो, मां तव्हांखे कमु करे ॾींदुसि। ऐं हिकु ॿी ॻाल्हि, जंहिं ॾींहुं बि इहो राज़ ॿाहिरि निकितो न त उन ॾींहुं तूं क़बर में हूंदे। ख़बरदार बाबा सां या कंहिं ॿिए सां इहा ॻाल्हि करणी ई न आहे। साईं, सम्झो त ॻाल्हि खूह में किरी पई। ठीकु आहे, त पोइ वे गाॾी में तकते हलूं।
सरपंच सुञाती केरु हो? शमू हूं पाण भजंदे ॾिठो। शायद उनखे ख़बर कान्हे त मुड़ुस त फॾो न त कप जो गुॾो। हल हल हल। आलिया हिकड़ी अदी मीरा जो सहारो हुयो, हाणे तो उहा बि चाची जी ॻाल्हियुनि में अची वई आ। माठ कर ससुई, अदी मीरा असांजी दुश्मन नाहे। जेकॾहिं मां ॿ लफ़्ज़ जमाल सां ॻाल्हाया त कहिड़ी अरबा ख़ता थी वई। अदी मीरा त सच त इहो आहे त तो वॾी ग़लती कई आहे। अदी मीरा असांजी वॾी भेण आहे। असांजी ग़लतियुनि ते असांखे रोकण अदी मीरा जो हक़ आहे। आलिया मां साख सां चवां थी त मां जमाल जे घर कोन वई हुयसि। जमाल मूंखे रस्ते में मिलियो हुयो। अदी तूं मूंखां बि वॾी आहीं। मां वेही तोखे सम्झाया कि मूंखे बि सुठो नथो लॻे, पर अदी खुदा जे वास्ते अहिड़ो कदम न खणजां जो असांजे मर्दनि जो कंध झुकी वञे। आलिया मां ॿार आहियां छा? मां सभु सम्झां थी, पर मूंखे अदी मीरा जो दुख थियो आहे। दुख न कर मुंहिंजी भेण। अदी मीरा मां बणजी तोखे छिड़ब ॾिनी आहे त इन में तुंहिंजी भलाई आहे। मां ॼाणा थी ससी त दरिया जो पाणी त सुकी सघे थो, पर मुंहिंजे ससी जे अखियुनि में हया जो पाणी कॾहिं कोन सुकंदो। भले खान जे रत में गैरत जो ॾुकार कॾहिं कोन ईंदो, पर मुंहिंजी भेण जेकॾहिं मां तोखे छिड़ब न ॾियां हा त चाची ज़रीना चाची हाशम जा वञी कन भरे आ। ससी हाणे त माठ कर। अदी मीरा पाण तोखे परचाए पई। ससी असांजे समाज में प्यार ऐं गार में घणो फर्क ना है। दिल हर कंहिं जे सीने में आहे, पर मुंहिंजी भेण कामयाब औरत उहा आहे जेका लोक लखा पवण न ॾे ऐं पंहिंजनि जूं इज़तूं मेरियूं न करे। अच्छा असीं एतिरा कमज़ोर थी विया आहियूं, माण्हू असांजे बनीअ ते अची असां ते गोलियूं हलाए था वञनि। बहादुर हर जा चक्कर पेरो खड़ा है त कंहिंखे खुटीअ खयो आहे। असां शिकारियुनि ते था हमलो कनि। जांच कयूं था बाबा साईं, ऐं हमरा पेरो भी खणी रहिया आहिनि। पुलिस भी जांच करे रही है, पर बाबा साईं मां चवां थो त इहा जांच अजाई, छो त असांजो दुश्मन सरदार शाहज़मान खां सवा ॿियो केर भी ना है। वैसे बे के में एतरी हिम्मत ही ना है जो शमू ते हमलो करे। मुखे पक्का है ते यो हमलो हाशिम ऐं दिलावर कयो आहे ऐं हाणे मां हुननि सां दू बदू मुक़ाबलो कंदुसि, छो त मुड़ुस त फॾो न त गप जो गुॾो। हाशिमो सरदार शाहज़मान असां सां घटि नाहे कई। असां तमामु वॾो सब्र कयो आहे, पर हाणे सरदार शाहज़मान खे सब हिसाब किताब ॾियणा पवंदा। असां जल्द दर्जा ज़मींदार पुलिस ऐं सरकारी अमलदार वठी वञी पहिरियां ई त शाहज़मान खां आलिया जी बाह वापसि वठंदासीं, पर हाणे सरदार शाहज़मान खे सब हिसाब किताब ॾियणा पवंदा। असां जल्द दर्जा ज़मींदार पुलिस ऐं सरकारी अमलदार वठी वञी
पहिरियां ई त शाह ज़मान खां आलिया जी बाह वापस वठंदासीं। बाबा साईं, आलिया में कहिड़ा सुरखाब जा पर लॻल आहिनि जो तव्हां एतिरनि मोज़िज़ माण्हुनि खे तकलीफ़ पिया ॾियो ऐं हक़ साहब ईअं न आहिनि मिलंदा। बाबा साईं छो बहादुर खान, आलिया मुंहिंजी इज़त आहे, मुंहिंजी निकाह ॿधी ज़ाल आहे। चमो तुंहिंजा इहे जुमला मूं 1000 दफ़ा ॿुधा आहिनि। यार घटि में घटि तव्हां पंहिंजो पाण में त न विढ़ो। आलिया जी वापसी माना शाह ज़मान जे अना जो कोट किरी पवंदो। आहिस्ते आहिस्ते इन्हे शाह ज़मान खे मां पंहिंजनि कदमनि में झुकाईंदुसि। रैसा, इहो तव्हां ज़बरदस्त फ़ैसिलो कयो आहे। छिके रखो सरदार शाह ज़मान खे। बाबा साईं, सरदार शाह ज़मान ते असांजा अलाए केतिरा पलांद रहियल आहिनि। तव्हां ते हमिलो थियो, मूं ते हमिलो थियो, रोज़ असांजे ॻोठ ते हमला पिया था थियनि ऐं तव्हां 4 चङा वठी सरदार शाह ज़मान ॾे इंत करण लाइ पिया वञो त असांखे आलिया वापसि ॾे। न बाबा साईं, न, मां इन फ़ैसिले जी हिमायत न कंदुसि। बहादुर खान, या त वो आता जंग त पोइ शुरू थींदी जॾहिं सरदार शाह ज़मान तर जे ज़मींदारनि खे खाली हथे वापसि कंदो ऐं पोइ तर जा ज़मींदार सभु मुंहिंजी हिमायत कंदा ऐं मां सरदार शाह ज़मान जे ख़िलाफ़ वॾो महाज़ खड़ो कंदुसि। हिंदुस्तान लामारो ई हिकिड़ो खत्म। अदी ईअं घूरे छा थी ॾिसीं? ॾिसां पई त तो में को शर्म हया जो ज़रो बि आहे या न? भेण जी कमाई खाइण वारनि में शर्म हया आयो किथां? ये फुज़ूल ॻाल्हियूं मूं में न ॻोल्हींदी कर। ॾाढो निर्जो आई। हाणे भेण जा ज़ेवर खपाइण शुरू कया अथई। छो? मूंखे बुख आहे जो तुंहिंजा ज़ेवर खपाईंदुसि? तूं सम्झी छा थो त मूंखे का बि ख़बर कान्हे? मूंखे सभु ख़बर आहे शमू। अॻ में मुंहिंजा पैसा चोरी कया हुई ऐं हाणे वरी मुंहिंजी सोनी चैन कई अथई। तो शर्म कोन आयो आहे? अदी शर्म हुजे त अचे न। घुरण मूं सिखियो ई न आहे। नंढे हूंदे तुंहिंजा पैसा चोरी कंदो हुअसि, हाणे बि खणा थो। इन में शर्म जी कहिड़ी ॻाल्हि? सुधरी वञ शमू। ऐं चवीं थी सुधरी वञ। ऐं सिर्फ़ु दरिया ख़ान जे करे चुप आहियां त हुनखे ख़बर न पए। न त छा कंदीअ? जी नंढे हूंदे चोरी करण तां लठियूं हणंदी हुमई न, हाणे बि लठियूं हणंदी हुमई। उहे ॾींहं खाई वई अदी। अॻे कमज़ोर हुअसि, नंढो ॿार हुअसि, हाणे मां जवान थी वियो आहियां। हाणे जे करे मूं ॾे हथ कई न तई हथ भञी छॾींदो साईं। न त मुड़ुस त फॾो, न त गप जो गुॾो।
ॾियो हाल अहवाल कीअं अचणु थियो आहे? सरदार साहब अवां जे लाइ मशहूरु तव्हां कोल जा सचा वाइदे जा पका माण्हू आहियो। दरिया खान असां सभिनीनि खे इन करे वठी आयो आहे तव्हांखे वाइदो यादि ॾियारियूं जेको तव्हां दरिया खान सां कयो हो। कहिड़ो वाइदो? सरदार साहब अवां दरिया खान खे छोकिरियो संग खून चटी में ॾिनो। मूंखे पंहिंजा सभु वाइदा यादि आहिनि, पर शायदि दरिया खान पंहिंजा वाइदा विसारे वेठो आहे। मूं पाण छोकिरी आलिया जो संग इन दरिया खान जे हवाले कयो हो। दरिया खान आलिया जो निकाह शमूअ सां करायो ऐं उन खां पोइ शमू आलिया पाण वापसि करे वियो। असां छोकिरी आलिया न दरिया खान को खसी न आहे, साम्हूं वेठो अथव, पुछी सघो था तव्हां हिन खां। बराबरि सरदार साईं, पर असां सभु अवां वटि हली आया आहियूं। असांजी इज़त रखो, छोकिरी वापसि कयो। अवां लाइ मूंखे लख इज़तूं आहिनि, पर छोकिरी आलिया का रिढ ऐं बकरी न आहे जो जंहिं वक़्तु चाहे जहिड़े वक़्तु चाहे ही दरिया खान उन नियाणीअ खे वठी वञे। दरिया खान जो हाणे आलिया ते को बि हक़ न आहे। इन्हीअ करे मां तव्हांखे चवां थो, हिन दरिया खान खे चओ त आलिया खे तलाक ॾियारे ऐं उनखे आज़ाद कराए। बसि सरदार साहब, असां अवां वटि हली आया आहियूं, असांजो मान रखो। दरिया खान खे छोकिरी जी बाह वापसि ॾियो, अॻियूं ॻाल्हियूं विसारे छॾियो। हिकु तरफ़ तूं मूंखे पंहिंजा पुराणा वाइदा थो यादि ॾियारी ऐं ॿिए तरफ़ तो चई त पुराणियूं ॻाल्हियूं विसारे छॾियो। छो? मर्द जी ज़बान हिकु थींदी आहे, हिकु। ॿ ॿोलियूं न ॻाल्हाए ॿ ॿोलियूं। हक़ ऐं सच जी ॻाल्हि कर वॾेरा, छो त ही सरदार शाह ज़मान कोल जो सचो ऐं वाइदे जो पक्को माण्हू आहे। हिन जो मतिलबु त असां तव्हांजे दर तां हथे ख़ाली मोटी वञूं? हा, छो त हिन दर तां इंसाफ़ खां सवाइ ॿियो कुझु बि न आहे मिलंदो। इन्हीअ करे औरत जी इज़त करणु सिखो, उनखे मान ॾियो। वेहो त ही पंहिंजो तॾो अथव, वञो त सिज वॾो अथव। सरदार साहब, हाणे असांखे इजाज़त आहे। सजण दुश्मन जो ख़ैर। शाह ज़मान, तुंहिंजी हर ॾाढाई तोखे भभी वई आहे। इन करे तो तर जे सभिनी चङनि खे इज़त न ॾिनी। हाणे दुनिया ॾिसंदी त मां तुंहिंजो कहिड़ो अशर थो कयां। शाह ज़मान ख़ान तोसां घटि न थींदी। हादर ख़ान मुंहिंजो नालो। तव्हां छा था सम्झो त चार चङा वठी सरदार शाह ज़मान वटि वेंदो, तव्हांखे आलिया ॾेई छॾींदो? न न बहादुर खान, न। सरदार शाह ज़मान गोलीअ जी ॿोलीअ खां सवाइ ॿी ॿोली न आहे सम्झंदो। गोलीअ जी ॿोली असांखे बि ॻाल्हाइण ईंदी आहे शमो। हाणे असां न, पर असांजूं बंदूकूं ॻाल्हाईंदियूं। हाणे जेकॾहिं सरदार शाह ज़मान जो ग़रूर ऐं तकबर मिट्टी में न मिलायसि त मां बि दरिया खान जो पुट न आहियां। पोइ ईअं हाणे सरदार शाह ज़मान सां नए सिरे जंग जी शुरूआत कंदासीं। पोइ आर या पार, न त मुड़ुस त फॾो, न त गप जो गुॾो। बाबा साईं, मूंखे शहर न वञिणो आहे। दोस्त फोन पिया कनि। छो? को ख़ासि कम आहे छा?
बाबा साईं कम तो तमाम ख़ास है। ख़ैर तो आहे न। बाबा साईं दोस्त जी शादी है, इनका वधीक ॿियो को ख़ास कम थी सके थो या? ठीक आहे ठीक आहे, पर 2-3 बॉडीगार्ड वठियो वञजांइ। न बाबा साईं, बॉडीगार्ड जी ज़रूरत न आहे, मां अकेलो वेंदुसि। बाबा ॾिस, दुश्मनियूं लॻियूं पयूं आहिनि, जेकॾहिं न को लामारो ॾेई वञे त पोइ। बाबा साईं तव्हां फ़िक्र न कयो, मां सिर्फ़ु तव्हांखे ॿुधायो आहे, ॿियो कंहिंखे बि ॿुधायो कोन अथऊं। ओचितो शहर न निकिरी वेंदुसि। ख़्याल सां वञजांइ ऐं वक़्त ब वक़्त फ़ोन कंदो रहिजांइ, ठीकु आहे? ॾिसजां वेठो बाबा साईं त मां शहरी शूटर वठी शाह ज़मान जो कहिड़ो तो असर कयो। बाबा साईं मां रात जे पेट में ई शहर मां थी मोटी ईंदुसि। सुभाणे शाह ज़मान जे ॻोठ में शहर जा शोधा चिंदा। केॾा पई वञी? बसरा कचे हुजे जा पके मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था वञनि, पर अदा पलिया तूं छो मुंहिंजे फ़क़ीरनि वांगुरु फेराटनि में आहे? काॾे वियो हे? भाई बसरा बनीअ ते ॾिस। का ख़बर अथई? 7 ॻोठनि जा चङा मुड़ुस वठी आयो अथई दरिया खान शाह ज़मान वटि। छो माफ़ी वठण आया अथसि छा? न भलिया खान, ॿुधो अथसि त आलिया जी बाह वठण आयो आहे। कंहिं बनी बशर में या ताक़त न आहे जो मुंहिंजी धीउ आलिया ॾांहुं मेरी अखि खणी ॾिसे। छो जो सरदार शाह ज़मान वाइदे जो पको ऐं कौल जो सचो आहे, हू कॾहिं बि आलिया जो संग उन्हनि खे न ॾींदो। हाणे तकड़ कर वञो तूं भी वञी हाल अहवाल वठो हाशिम खां। जाथे अचई तो ताथे बीहजी थो वञे पियो, तकड़ो वञ। मां त पंहिंजे कम सां पियो वियुसि, हरू भरू अची रस्ते में बीठी आहियां। हाय हाय, हे कम सां पियो वियो, मां हिन जो रस्तो रोकियो। पाण जाथे बि का चङड़े मुंहं सां माई थो ॾिसे त बीहजी थो वञे पियो, मां छो रोकींदीमांइ? चङो चङो, हाणे हुस्न जी राणी परे थी त मां वञा, हिनखे जी नज़र लॻे आहे बि हसीन ख़ूबसूरत परी। अलाह जो शान, हाणे हे कंगीअ जी बीमारी बि मूंखे थो मेणा ॾे पियो। सुंढी मास जी अथई, सुका ॾांढा, अलाए छा थो पाण खे सम्झे। बसरा कटे हुजे जा त के मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था रहनि पिया, तॾहिं त सुंढी मास जी इन चाढ़ी कई जत ते पुछड़ा। अलाए छा छा थो पियो ॻाल्हाए। हाणे मां वियसि कीअं घटि थी हेठि वियो, ख़ूबसूरत ॾेखार जे हथों घिटीअ में वञे थो त दुधड़ जा ठहियल। असलम, ओ असलम, असलम। जी अदी। हे वठ कपड़ा ऐं वञी जमाल खे ॾेई अच। अदी जमाल? हा, ऐं जमाल खे चइजांइ त ही पल्ले खाने जो घर आहे, के धोबीअ जो घर न आहे। ऐं ॿीहर यादि रखे त हेॾा कपड़ा न मोकिले। हा दी, ईअं थो चवां, छो थो असांजे घर कपड़ा मोकिले? वठ कपड़ा ऐं बिना देर जमाल खे ॾेई अच। मीरा, केतिरा ढक ढकींदे भेनरनि जा? वॾी सॾी आई, को बिलो छो नथी करी भेनरनि जो? चाची, अम्मा खां पोइ हिन घर जी वॾी तूं आहीं। बाबू त वियो आहे पोड़ो थी। हाणे असां टिनिनि भेनरुनि जो ॿार चाची हाशिम ऐं तव्हांजी कुलनि ते आहे। हाणे असांजे लाइ अव्हांखे ई फैसला करणा आहे। तुंहिंजो पीउ पलियो खान त पंहिंजो मट सानी कंहिंखे सम्झे ई कोन थो। हाणे तव्हां लाइ आसमान त रिश्ता त कोन आणींदसि। जमाल को आसमान ते कोन थो रहे। जेकॾहिं तूं चाची हाशिम खे चवंदी न त आलिया खे बि तलाक थी पवंदी, पोइ उन जे लाइ बि को सुठो रिश्तो ॾिसी वठंदासीं। चरी थी आई छा? वॾी खे विहारे नंढियूं परणाईंदासीं छा? माण्हू छा चवंदा
ऐं ने बसरा जणियूं त नक पटे वेंदियूं। चाची तहां मूंखे छॾे ॾियो। जेसिताईं मां पंहिंजे भेनरुनि जो को बंदोबस्तु कोन कंदसि तेसिताईं पाण लाइ न सोचींदसि। इहो कमु मुंहिंजो आहे। जेकॾहिं मूंखे तूं मोकल ॾी न त ॻोठ में 100 रिश्ता आहिनि। जेकॾहिं पंहिंजी हलाइणी अथव न त पोइ जीअं वणे तीअं कयो। चाची तोसां ॻाल्हाइण खां त बहितर आहे त मां वञी घर जो कमकार कयां। चङा ई चओ त छोकिरियुनि खे कावड़ थी लॻे। ज़रीना करे त करे छा? केर आयो हो? किॾां पिया वञो? असां हिकु गैर सरकारी तंज़ीम जा माण्हू आहियूं। हिन ॻोठ में असां मोज़िज़ माण्हू सां मिलण आया आहियूं। त पोइ हेॾे होॾे काॾे था रुलंदा तो? मोज़िज़ माण्हूअ जो बंगलो पोइ हिते आहे। तुंहिंजो बि नालो आहे? मतलब त मोज़िज़ माण्हुनि जी लिस्ट। माफ़ कयो हाशिम साहब, असां नवां आहियूं, शहरी माण्हू आहियूं। ॿाहिराड़ीअ जे आदाबनि खां असां वाक़ुफ़ न आहियूं। आईंदा असां बि सरदार शाह ज़मान खे सरदार सां ई चवंदासीं। हा, ईअं इज़त सां सरदार साईं जो नालो वठो। ही शायदि दिलावर खान आहे। हा। त ॿई मुंहिंजी टॉप लिस्ट ते आयो। बाबर साईं, ॿाहिरि हिकिड़ा 2 शहरी आया आहिनि, उहे तव्हां सां मिलणु चाहिनि। चङो ठीकु आहे, मोकिलियो। खुदा बख्श, महिमान जे लाइ मानी ऐं चांहि जो बंदोबस्तु कर। मानी तकलीफ़ रखो सरदार साईं, मानी खाई आया आहियूं। चङो भला मानी नथा खाइनि त भला चांहि जो बंदोबस्तु कर। हा बाबर साईं, चांहि तयारु करे थो। हा, ॿियो हाल अहवाल? मुंहिंजो नालो अमजद आहे ऐं हीअ नदीम आहे। असां हिकु NGO गैर सरकारी तंज़ीम जा माण्हू आहियूं। असां हिते ख़ासि मक़सद जे लाइ आहियूं। कहिड़े मक़सद सां आया हो? सरदार साईं, असां हुन ॻोठनि में सर्वे करे रहिया आहियूं जिन ॻोठनि में मिठे पाणी जी सहूलियत न आहे। मिठे पाणीअ जी त सहूलियत ॻोठ में बि न आहे। इन करे सरदार साईं असां तव्हांजे ॻोठ में आया आहियूं। सरदार साईं, असां हिते घर घर में मिठो पाणी मुयसरु कंदासीं। हुन लाइ असां हिते सर्वे कंदासीं त मिठो पाणी किथां निकिरंदो ऐं कीअं पहुचाईंदो। ठीकु आहे, तव्हां पंहिंजे कम सां लॻी वञो। जेकॾहिं मुंहिंजी ज़रूरत पए त मां हाज़िर आहियां। सरदार साहब, हिकु त तव्हांजी इजाज़त जी ज़रूरत आहे ऐं ॿियो त असांखे रहण जे लाइ तव्हां ॿई ॼणा मुंहिंजे बंगले में बि रही सघो था। तव्हांखे मानी टुकुर बि मिलंदो रहंदो। मुंहिंजे माण्हुनि खे जेकॾहिं मिठो पाणी मिली वञे, मूंखे हद खां वधीक ख़ुशी थी।
महिरबानी सरदार साईं, अॼु असां वापसि वेंदासीं। ॾींहं ॿिनि में असां मोटींदासीं, पोइ असांखे इजाज़त। अरे बाबा वेहो त सही, चांहि त पी वञो। सरदार साईं बेचकर मानी बि खाईंदासीं ऐं चांहि बि पीअंदासीं। ठीकु आहे, जेका तव्हांजी मर्ज़ी। मीह वसन रोडा पुसन भले घुमन राणा, भले घुमन राणा। मीह वसन रोडा पुसन भले घुमन राणा, भले घुमन राणा। छा थियो थई पोआ? अॼु ॾाढी ठुमरियूं पोइ हणे पियो, राणा तो घुमाए पियो। बसरा अॼु का कड़क चांहि पिया त ख़ुशख़बरी ॿुधायई। वो सॼो ॾींहुं वते तो ॻोठ में कुतियूं हणप। तूं पाणी भरे आयो है जो चांहि ठाहे ॾियां। बसरा तू सही माण्हू न आई। हाय पर हू शहर वारा सुटियल बुटियल सही माण्हू आहिनि। भागा शहर वियो है छा? मूंखे बि टब खाए हां, मां बि हलां हां। पना ख़तम थी विया आहिनि तावीज़न लिखण वारा, उहे वठी अचां। मां शहर न वियो हुअसि, शहरी माण्हू हिते आया आहिनि। केरु आया आहिनि? वो आया आहिनि। तूं मूंखे चांहि नथी पीआरी त मां तोखे छो ॿुधायां त शहर मां नदीम साहब अमजद साहब आया आहिनि ऐं ॻोठ में मिठे पाणीअ नलका हणंदा। के कहे वटि आया आहिनि साहब मां? मूं हुननि खे शमीर खाने ओता कदे ॾिठो आहे ऐं चवनि था त ॻोठ में मिठे पाणी जूं लेनूं विछाईंदासीं। बसरा जहिड़ी कचे तहिड़ी पके, ओजा फ़कीर बि फिरंदा था वतन पिया। जेके शमीर खान वटि आया आहिनि न, उहे सुठा माण्हू भला माण्हू कोन हूंदा। छो चङा माण्हू कोन हूंदा? सफ़ा मन माशूक लॻा पिया आहिनि। चरिया चरिया हलन वटि भला ईंदा आहिनि ऐं ढिला ढिलनि वटि वेंदा आहिनि। शमीर खे तो चङो माण्हू सम्झो आहे, उन जेके तोखे मोचड़ा हया उहे विसरी वई। सुतल सूर न जाॻाए बसरा, सुतल सूर न जाॻाए। तूं सही माण्हू न आहीं। जे चांहि पीआरी थी त कड़क चांहि पीआर, न त मां वञा थो ओता कते। पहिरियां पाणी भरे अचो, घर में पाणीअ जो पुड़ो बि कोन्हे, उञ मरी विया आहियो। वञा थो वञा, तूं घर में वेहण ॾींदीअ छा? इन करे चवंदो आहियां त बसरा तूं सही माण्हू न आहीं। हाणे जे तूं सही माण्हू आहे त पाणी भरे आ, जान छॾ। असां न हुजऊं त न हुजऊं सही, तूं हिकिड़ो ई कोड़ आहे, राजो लखांगा मत। ख्याल सां खणजाए दिलो, ख्याल सां खणजाए। दिलो बि सही माण्हू न आहे, अचे जे हिन टेम ते ख़ाली थियणो हो। चङी तरह मोट जाए, ये न त दिलो मथां तूं वेठो मथां ॻोल्हींदा। दरिया खान जाने, उन जो कंब जाने। बहादुर खे जेकी वणे सो वञी करे। जी कंहिंखे परवाह न आहे, मूंखे बि हाणे कंहिंजी कान आहे। मां पंहिंजा प्लान पाण कंदुसि। हो त मुड़ुस तो फॾो, न त गप जो गुॾो। जानो मौलू तव्हां ॿई मूंसां गॾु आहियो? हुकुम खपे शमू, असां तोसां गॾु आहियूं। हाँ शमू, असां तो मथां सिर ॾींदासीं। हुकुम कर, छा करणो आहे? त पोइ अचो मूंसां गॾिजी त हाशिम ते लिकी लिकी हमलो कयूं, जीअं हाशिम मूं ते पियो रोज़ हमला करे। हलो त पोइ देरि छा जी आहे?
मक़सद ते हली आयो आहे कयांसि तो इते जो इते पूरो पर न इरादा हाशिम खे फोन कयां हाशिम जावेद थो ॻाल्हायां कचे वारे पासे जम्मू ऐं हुनजा साथी मोर्चा बंदि आहे तव्हां जल्दी अचो ॿुधा जावेद भॼी विया बुज़दिल खे जाइ जा बदिले जी बाहि में मां पंहिंजो पाण खे फायर करण खां रोके कोन सघियुसि जावेद तूं उन्हनि जो रस्तो रोकी आहे बस अदा अंदर सड़ियल हो जज़्बात में हथियार हलाए जावेद तूं निशाने जो कच्चो आहीं या तकड़ न कंदो कर किथे धक जी न वञी हा जावेद शमू वारा वधीक तोखां तोपजी आहिनि शुक्र कर जो तूं सही सलामत आहे आईंदा ईअं कॾहिं बि न कजां अकेले सिर कॾहिं बि न विढ़जां जावेद तोखे त अञा इहा बि ख़बर न आहे त हथियार जो मार केतिरो हूंदो आहे जंग जोश सां न पर होश सां विढ़बी आहे जावेद मां जोश सां गॾु होश में बि हूंदो आहियां दिलावर सम्झां थो अकेले सिर विढ़ण खतरे खां खाली न आहे पर हिन अंदर जी बाहि खे छा कयां जेका मूंखे सुख सां विहण नथी ॾे हाणे हलण जी कयो ॻोठ वारा परेशान थी विया हूंदा फायरिंग जो आवाज़ ॻोठ ताईं ॿुधण में थो अचे अदा तव्हां भई मोटरसाइकिल ते मां पंध थो अचां अच दिलावर ख्याल सां अच अस्सलाम वालेकुम सरदार साईं वालेकुम अस्सलाम वेहो असांखे रूम ॿुधायो सामान रखी ऐं हथ मुंहुं धोई ऐं थोरो आराम कयूं ऐं असां शाम खां ई पंहिंजो कमु शुरू करे छॾियूं हा हा छो न ही बेगो तव्हांखे तव्हांजो कमरो ॾेखारींदो वॾी महिरबानी सरदार साईं तव्हांजी असां सां सहकार करे रहिया आहियो असां त अहिड़नि ॻोठनि में आहियूं जिते असांखे टेंट ई रहणो पवंदो आहे महिमाननि खे मान ॾियणु उन्हनि जी इज़त करणु इहो असां सिंधियुनि जो वड़ आहे असां त पंहिंजी रीति निभाए रहिया आहियूं ही बेगो आहे ही हर वक़्तु तव्हांजी रहनुमाई लाइ तव्हां सां गॾु हूंदो
सरदार साईं हिन वक़्तु तव्हांजा ॻोठाणा मिठो पाणी किथां ईंदा? ॻोठ खां ॿाहिरि हिकु खूह आहे, औरतूं उतां पाणी भरे ईंदियूं आहिनि। उन खां अलावा ॿिया बि के ज़रिया आहे। हू घणा किलोमीटर परे आहे? वेझो आहे, सॾु पंध ते आहे। ईअं सम्झो त वधि में वधि 2 किलोमीटर, हिन खां मथे न हूंदो। 2 किलोमीटर? ऐं हा, 6-7 किलोमीटरनि ते पाणी जा चश्मा बि आहिनि। ऐं जेकॾहिं उन्हनि जो रुख ॻोठ ॾांहुं थी वञे त असां ॿनियूं बि आबाद करे सघूं था। सरदार साईं, असां शाम ई सर्वे जे लाइ निकिरी वेंदासीं। बेगा, महिमाननि जी ख़िदमत कर। ऐं हा, हिननि खे पंहिंजो कमरो बि ॾेखारे छॾ जिते ही रहंदा। हाज़ुर सरदार साईं। चङो हाणे मां हलां थो। अचो अदा, अचो अचो। शमू, खुदा जो अज़ाब तो मथां अची कर दियो आहे। मुंहिंजी न्याणी जो ख़ून तोखे सुख सां सुम्हण कोन ॾींदो। तूं भॼंदो रहंदे, अज़ाब तुंहिंजे पुठियां भॼंदो रहंदो। जरियन मां बात था जरियो त तूं आहीं जो पंहिंजे गुनाहनि ते पशेमान आहीं। जंहिं ज़मीन ते तूं आकड़िजी हली थो न, उहा ज़मीन आहे कॾहिं तुंहिंजे लाइ कंडनि जी सेज बणिजी वेंदी। उन सेज ते दिलि सुम्हण जे लाइ आरा कंदे, पर तूं सुम्ही कोन सघंदे। गलती थी वई मूंखां, अपने क्षमा सां गॾु मूंखे बि पूरो करे छॾियो हा। तुंहिंजी पक पक न ॿुधणी पए हा। केतिरा माण्हू मारे, केतिरा मारी दे, हिकु ॾींहुं तोखे बि मरणो आहे, हिननि खे बि मरणो आहे। छॾ जान सालिया, असांजो अॻु ई मथो ख़राब लॻो पियो आहे त कढूं न तोमा कसरूं। सालिया, तूं छो अची चीअं पियो आहीं? पंहिंजे सिर जो ख़ैरु घुरो, छो त सुकनि पुठियों सवा बि सड़ी वेंदा आहे। छो त तूं गासिलेट सां गॾु पियो हली, सड़ी परी ख़ाक थी वञे। इन करे पंहिंजो सिर बचाए, वॾेरनि मां कुझु कोन वरंदी, पंहिंजो खेड़े खा। वे गाॾीअ ते जानू त उतां किथे हलूं, चरिये सां मथो न हण, थोई खाई वे दोनो। समझ में नथो अचे छा कजे। यस बॉस। जी ख़बर कम किथे पहुतो? टारगेट मिली वियो आहे, कम जल्दी थी। कम सफ़ाई सां थियणु घुरिजे। जेकॾहिं कंहिं बि क़िस्म जो गंद थियो न, पोइ तव्हांखे बक़ाया पेमेंट न मिलंदी। अवां फिक्र न कयो, नाग बि मरंदो ऐं लठ बि न भॼंदी। नांग जो बीको बि ज़ाहिर थियणु न घुरिजे। तव्हां फिक्र न कयो, 2-3 ॾींहंनि में हर घर घर में नलको लॻी वेंदो।
को गॾु अथई छा? सरदार साईं जो नौकर सां गॾु आहे। ओके, सम्झी वियुसि। राति ॻाल्हाईंदासीं। कंहिंजी फोन हुई? मुंहिंजे साहब जो फोन हो बेगा। छा पियो चवे? चए पियो त पंहिंजो कमु जल्दी करे वठो, मां घर घर में मिठो पाणी ॾिसणु चाहियां थो। तुंहिंजो साहब सही माण्हू आहे, पर हुनजो नालो छा आहे? ॾाढा सवाल थो पुछी बेगा। एॾा सवाल न पुछ, पंहिंजे कम सां कमु रख। तूं सही माण्हू न आहीं, अमजद साहब सही माण्हू आहे। चङो आहे चङो, घणी ड्रैग न कर, अच त हलूं। कावड़ छो थो करी अदा? मां तुंहिंजी शादी करायां न, पाण ई थधो थी ने। शादी कंदे अदा? मां शादीशुदा आहियां। ठीकु आहे, मां अमजद साहब खे थो परणायां। अमजद साहब जूं बि 2 शादी थियल आहिनि, 3 शादी बि कराईंदुसि छा? 3 बि तो त कोन्हे, पर जेकॾहिं तव्हां दड़का राजो मूं खणी माठ कई। अच त हाणे हलूं सरदार साईं जे बंगले ते। ससरा जड़ी कचे तड़ी पके मोजा फकीर फिरंदा था वतन पिया। बेगो सजो ॾींहुं सरदार साईं जे उता कते पानी गभो भी उते ही खाए, बाकी रहियो मुंहिंजो हिकिड़ो पेट। तुझा थे पकी ताके खाधे। मासी बसरा, तुझी गुजारत मां समझी वई आहियां। तोखे मानी खाराए पोइ तां मानी दस। अदी बसरा, मानी तोखे खारायूं था, तू दिल जाए कर। ओ तो दम ते शहरी कामोर आया आहिनि, डूंगर डारे नंदिन जा रुख फेरींदा, घर घर मिठो पाणी ईंदो। हाँ माई बसरा, ॿुधो त असां बि आहे। हाँ पर इहो छोकिरी आलिया ऐं या ससु ही काढ़ी वई। उहे वयूं आहिनि बकरियुनि जे धण सां। बाक़ी पलियो कंहिंजे धण सां आहे जो छोकिरियूं बकरियूं चारण वयूं आहिनि। इहो पलियो आहे वांदो, सॼो ॾींहुं वतवा ॻोठ जूं घिटियूं मां पींदो। जरी न करे त करे छा? छोकिरनि खे ईअं अकेलो न छॾियो बकरियुनि सां गॾु। अधी ॿुधी इहा ॻाल्हि त इहो मोह शमूं वते थो पियो हिते ॻोठ जे मथां लामारा ॾींदो। ईअं न थिए त आलिया छोरीअ खे झटियूं हलियो वञे, वरी पवन कंडा कढणा। मासी बसरा, पंहिंजे ॻोठ में कहिड़ो ख़ौफ़? शमू कल्ह त बची वियो, जेकॾहिं हाणे आयो न त ॻोठ मां लाश वेंदुसि। अम्मा हाणे जे चयो सच त उहो बि कौड़ो। तव्हां बि केतिरो वक़्तु आलिया खे घर में विहारींदव। मोह शमू बि छा करे, निकाह ॿधी ज़ाल अथसि, माठ करे त हो बि कोन वेहंदो न। मासी बसरा, इहो असांजो ज़ाती मामलो आहे, तूं इन ते न ॻाल्हाए। हाओ मीरा हाओ, इहो तव्हांजो पंहिंजो ज़ाती मसलो आहे, पर मोचा फ़कीर था चवनि पिया त आलिया खे ईअं अकेलो फेरा ॾियण जे लाइ न छॾियो त पवन न पोइ सुभाणे घाटे